पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां इस्लामाबाद में सियासी ताकत जो मुज़ाहिरो कयो वेंदो। संगजानी में जलसे जूं तैयारियूं आख़िरी मरहले में दाख़िल थी वयूं। पीटीआई जे जलसे खे नज़र में रखंदे वफ़ाक़ी पुलिस शहर जा मुख़्तलिफ़ दाख़िली दस्ता बंदि करे छॾिया। जीटी रोड के संगजानी वारे हंध ते कंटेनर लगाए बंदि कयो वियो। रवात में टी चौक ते कंटेनर पहुचाया विया। फैज़ाबाद इंटरचेंज के मुकमल तौर सील कयो वियो। संगजानी में जलसेगाह विचो शकी बैग मां दस्ती बम डिटोनेटर तार ऐं ॿियो बारूदी मवाद हथु आयो। असांखे जलसे में न पर पीटीआई वारनि जे करतूतनि मां डपु थिए थो। अॼु इस्लामाबाद में हिकु तमाशो थियण वारो आहे। केपी जे माण्हुनि खे नए पाकिस्तान जे नाले ते टीको लगायो वियो। केपी जे अवाम जी बदकिस्मती आहे उनखे अली अमीन गंडापुर मिलियो। जेकॾहिं ही तमाशा ऐं ड्रामा करणा आहिनि त केपी में ई करियो। तमाशो इस्लामाबाद में लॻाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे। जलसे में म्यूज़िकल कॉन्सर्ट थींदो, माण्हू गॾु थींदा ऐं घर हलिया वेंदा। अल्लाह थो ॼाणे त अॼु जलसे में शिरकत कंदड़नि जो छा रेट हूंदो। पंजाब जे इतलात वारे वज़ीर उज़मा बुखारी जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। सामुंडी हदुनि जी निगहबाननि खे सलाम। सॼे मुल्क में अॼु पाकिस्तान नेवी जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। 8 सेप्टेम्बर पाक बहरिया खे ख़राज तहसीन पेश करण जो ॾिहाड़ो आहे। 1965 वारी जंग में ज़मीनी ऐं हवाई फ़ौज दिफ़ा वतन जो फ़र्ज़ भरपूर तरीक़े सां अंजाम ॾिनो, पर 8 सेप्टेम्बर जो ॾिहाड़ो पाकिस्तान नेवी जे नाम रहियो। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां पंहिंजे बहादुर सामुंडी मुहाफ़िज़नि जे अज़ीम क़ुर्बानियुनि ऐं बेमिसाल ख़िदमतुनि खे ख़िराज तहसीन पेश। सदर पारां दिफ़ाए वतन में पाक नेवी जी किरदार ऐं जवाननि जी बहादुरीअ तोड़े क़ुर्बानियुनि जी वाखाण। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त 1965 वारे जंग में दुश्मन ख़िलाफ़ कामयाब कार्रवाई करे पाक नेवी पाण मंझरायो। पाक बहरिया मुल्क खे पेश ईंदड़ रिवायती ऐं गैर रिवायती चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जी सलाहियत रखे थी। हिकु मज़बूत बहरिया पाकिस्तान जी सलामती ऐं ख़ुशहाली जी ज़ामिन आहे। पाकिस्तान जे सामुंडी मफ़ादनि ऐं हदनि जे दिफ़ा लाइ पाक नेवी हर वक़्तु तयारु आहे। घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त 8 सेप्टेम्बर असांजी दिफ़ाई तारीख़ जो हिकु ॿियो अज़ीम आलीशान ऐं यादगार ॾींहुं आहे। 1965 वारी जंग में पाक बहरिया जे सरफरोशन दुश्मन जी सामुंडी ताक़त जो गुरूर मिटी में मिलाए छॾियो हो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सामुंडी फ़ौज जे ॾिहाड़े ते पैगाम। पाक नेवी जे मुहिब वतन जज़्बे जी वाखाण। वॾे वज़ीर जो चवणु आहे त पाक बहरिया दुनिया जी मज़बूत तरीन सामुंडी फ़ौजुनि मां हिकु आहे। पाक नेवी सामुंडी हदुनि जी निगरानी लाइ 24 कलाक चौकस रहे थी। असांजी सामुंडी मुहाफ़िज़नि हिन मुल्क लाइ वॾियूं क़ुर्बान ॾिनियूं आहिनि। पाकिस्तान जी जंगी तारीख़ में पाक बहरिया जो नुमाया किरदारु आहे। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में अॼु ख़वानदगी जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। ॾिहाड़ो मल्हाइण जो मक़सदु सॼी दुनिया जे करोड़े अणपढ़ियल माण्हुनि खे तालीम जी अहमियत खां रोशनास करण आहे। पाकिस्तान में इंसानी हक़नि जी तंज़ीमनि शरह ख़वानदगी में इज़ाफ़े बाबति कमु कंदड़ इदारनि ऐं समाजी तंज़ीमनि पारां तक़रीबूं मुनक़िद करण जो सिलसिलो जारी। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त क़ौमुनि जो मुक़द्दर बदिलाइण में तालीम ऐं ख़वानदगी जो अहम किरदारु आहे। तालीम ऐं ख़वानदगी असांजी क़ौम जे मुस्तक़बिल जो बुनियादु आहे। आइन जे आर्टिकल 25A मुताबिक़ हर इंसान जो बुनियादी हक़ आहे। अॼु असां हर शहरी खे तालीम फ़राहम करण जे अहद जी तजदीद करियूं था। क़ौमी तालीमी एमरजेंसी जो मक़सदु स्कूल न वेंदड़ ॿारनि खे स्कूल में दाख़िल करण ऐं 7 करोड़ बालिग़ माण्हुनि खे तालीम ॾियणु आहे। सिंध हुकूमत तालीम जे बुलंद मयार लाइ हमेशह ख़ासि ध्यानु ॾिनो आहे। स्कूलनि खां ॿाहिरि ॿारनि खे स्कूल सां मुंसलिक करण लाइ बहितरीन इंतज़ाम कया आहिनि। माइक्रो स्कूलनि जे क़याम सां 3 लख खां वधीक ॿारनि खे तालीमी इदारनि जो हिसो बणाईंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो आलमी यौम ख़वानगी ते पैगाम। चवणु आहे त 1 लख डिजिटल स्कूल ईंदड़ 2 सालनि अंदरि क़ाइमु करण जो आज़म ज़रूरु पूरो कंदासीं। जदीद दौर जे घुर्जुनि खे नज़र में रखंदे तालीमी निज़ाम में जिदत आणे रहिया आहियूं। बहितर तालीम असांजी क़ौमी मसइलनि जो हल आहे।
दिफ़ा वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ मिलिट्री कोर्ट में PTI बानी जे ट्रायल जो इशारो ॾेई छॾियो। ख़्वाजा आसिफ चवे थो मिलिट्री कोर्ट में पहिरें बि ट्रायल थींदा रहिया आहिनि, हाणे बि थींदा रहंदा। मिलिट्री कानून तहत माण्हुनि जो ट्रायल थी सघे थो। PTI बानी ख़िलाफ़ शाहिदियूं मिलिट्री ट्रायल तरफ़ वञी रहियूं आहिनि। ॾींहों ॾींहुं शयूं वाज़े थींदियूं पियूं वञनि त उन जो ट्रायल उते थींदो। सवाल इहो आहे त PTI बानी फ़ौजी हथनि ते मुज़ाहिरा छो कराया। दक्षिण वज़ीरिस्तान जे इलाइक़े वाना में हिकु गाॾीअ ते बम हमले में क़बाइली अॻुवान जो पुटु मारिजी वियो। अॻुवान समेत 3 ॼणा ज़ख़्मी। पुलिस मूजिबि क़बाइली अॻुवान मलिक जमील वज़ीर कड़ीकोट वारे इलाइक़े मां वाना बाज़ार वञी रहियो हो त अणॼातल जवाबदारनि रोड किनारे बम निस्ब कयो हो। धमाको रिमोट कंट्रोल ज़रिए कयो वियो। धमाके में मलिक जमील वज़ीर ऐं संदसि पुटु समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन मां संदसि पुटु ज़ख़्मनि जा सूरन सां दे दम ॾेई छॾियो। ज़ख़्मियुनि जो हेडक्वार्टर इस्पताल में इलाज हलंदड़। मिठी भरिसां ॻोठ हिंगोरजा में पाणी पीअण सबबि 9 ॼणा बेहोश थी विया। डॉक्टर मूजिबि दिले में किरड़ी किरण खां पोइ पाणी वापराइण सबबि घर भाती बेहोश थिया। घर जा बेहोश थियल औरतुनि ऐं ॿारनि समेत समूरा भाती होश में अची विया आहिनि। सूफ़ी रागी फ़क़ीर यूनिस चनो घणो अरसो बीमार रहण खां पोइ लाॾाणो करे वियो। संदसि मढ़ लखी गुलाम शाह वेझो रुक में मिटीअ मां हवाले कयो वियो। रुक रेलवे स्टेशन लॻ पीर बदर शाह जे आस्थाने ते जनाज़ी निमाज़ में मिटनि माइटनि समेत शहरनि जी वॾी अंग में शिरकत। फ़क़ीर यूनिस चनो 1 नवंबर ते हर साल भगत कंवर राम जे वरसीअ में सुंग समेत शिरकत कंदो हो। ताक़तवर तूफ़ान यांगी चीन खां पोइ वियतनाम सां टकराइजी वियो। मुख़्तलिफ़ हादसनि में 4 ॼणा फ़ौत, 78 ज़ख़्मी। वियतनाम जे उतरनि इलाइक़नि में तूफ़ानी हवाउनि सां घरनि जी छितियूं ड्रही पट। तूफ़ान सबबि 12 ॼणा लापता, 78 ज़ख़्मी। इन खां पहिरीं चीन में तूफ़ान सबबि 2 ॼणा फ़ौत, 92 माण्हू ज़ख़्मी थिया हुआ। भारत जे शहर लखनऊ में 3 माड़े इमारत किरी पई, 8 ॼणा दॿिजी फ़ौत, 28 ज़ख़्मी फ़ौतनि जा लाश कढिया विया। इमदादी टीमुनि गॾियुनि मशीनुनि ज़रिए लाश कढिया। घोटकी में 4 ॾींहं अॻु कारहे मामले तां ज़ख़्मी थियल बहराम घोटो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। घोटा बिरादरी जे माण्हुनि जो क़ौमी इशारा ते मक़तूल जो लाश रखी धरणो। सिंध ऐं पंजाब खां ईंदड़ ट्रैफ़िक मुअतल। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त असांजे नौजवान खे नाहक क़त्ल कयो वियो आहे। पुलिस क़ातिलनि खे गिरफ़्तार नथी करे ऐं नई FIR दाख़िल करे थी इंसाफ़ कयो वञे। शेखपुर खे वेझो मोटरसाइकिल खे बचाईंदे डाटसन कल्टी, 1 फ़ौत, 12 ॼणा ज़ख़्मी। मोहम्मद ख़ान चाक वटि मोटरसाइकिल खे बचाईंदे डाटसन कल्टी थी पई। हादसे में डाटसन ड्राइवर गुलाब नारे जो हयाती विञाए वेठो। ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। कमर भरिसां हथियारबंदनि हथां घर में सुतल नौजवान क़तल। ॻोठ जुमा ख़ान ब्रोही में हथियारबंदनि फायरिंग करे ग़ुलाम शबीर ब्रोहीअ खे क़तल कयो। ठरी मीरवा वेझो नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ। सुई गैस ढोरे वेझो फयाज़ शाह जो लाश हथायो। पुलिस लाश खे ज़रूरी कार्रवाई लाइ ठरी मीरवा इस्पताल मुंतक़िल कयो। बारवी जे भट्टी चौक वटां मुबैना तौर 24 वरियनि जी नारी हाजरा ब्रोही अगवा। नारी जे वाली जी फरियाद ते केस दाख़िल। महताब मशहूरी, साजिद मुग़ेरी ऐं नईम चन्ना गिरफ़्तार। पुलिस मूजिबि गिरफ़्तार 3 नौजवान नारी सां फ़ोन ते ॻाल्हाईंदा हुआ। नंबर ट्रेस करे खेनि गिरफ़्तार कयो आहे। ऐं पनियाखिल भरिसां वॾो नौजवान पुरस्कार नमूने गुम। बाईजी थाणे जे हदॻोठ क़ाइम जिसकानी जे रहवासिन अब्दुल कुदूस ऐं इफ्तिकार जिसकानीअ जे गुमशुदगीअ जी रिपोर्ट थाणे ते दाख़िल। नौजवाननि जे ॻोल्हाइण मदद जी अपील।